दोस्तों ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं पंहिंजावेरी ड्रामे जी। सोप सीरियल पंहिंजावेरी जा अचण वारे एपिसोडनि में छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी तव्हांखे हिन नंढड़े वीडियो में ॾींदासीं। हिन वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसरो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो जाबर सां जेका हालत थी अहिड़ी हालत बुढ़े कई हुई ॿारनि सां, ऐं हिन सां बि चाकर भॼाए डोड़ाए वरी हालत कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि में जाबर खे इनाम ॾियणो पवंदो, को जेको आहे उहो हेॾो थुल्हो मुड़ुसु कीअं हेॾे वलर मां भॼी पहाड़नि मां हेॾे वाटरनि मां बूटनि मां खबड़नि मां जान छॾाए वञी पुॻो करम ख़ान जे हथ चढ़ी वियो। वरी ॻाल्हि आहे सलाम कसम सां हीअ थुल्हो माण्हू जेका थुल्हा माण्हू आहिनि उहो जाबर खां ट्रेनिंग वठनि भॼण जी त भली ॻाल्हि आहे। बहरहाल दोस्तों मज़ाक पंहिंजी जाइ ते ड्रामो बहितरीनु हली रहियो आहे। अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हांखे नवां अहिड़ा सीन ॾिसण वटां मिलंदा जंहिंमें चाकर खान जो गुस्सो वरी करम खान जे मथां बि हूंदो, ऐं क़ासिम जेको लिकंदो थो वठे हेॾां होॾां। क़ासिम थी सघे थो आंख मचोली हली रही आहे, ईअं हलंदी रहे, अॻिते मथां इन्हनि जे हथु अची वञे, जेको आहे क़ासिम सां चाकर खान वारनि जे मथां हथु अची वञे।